शायद तू मुझो आवाज़ सुञाणे वियो हूंदे। जी हाँ नादर खान, मां तुंहिंजे आवाज़ खे सुञाणे वियो आहियां। हुकुम कर, मूंखे कीअं यादि कयो थी? कमदार सौट ज़फ़र ख़ान राजल वारनि खे कुझु कयो त उन्हनि खे माफ़ करे छॾियईं। नादर खान, इहो तूं सुठो नथो करीं। हिते अमुन खे बर्बाद करे ऐं ज़ुल्म जा ॼार विछाया थी, मूंखे बि मजबूर करे ऐं मूंखां बि ॾाढा कूड़ हणाया थी, ऐं हाणे भोतार ॾाढी कावड़ में आहे। कमदार घणी ड्रैग न कर, कम जी ॻाल्हि कर। सौट ज़फ़र ख़ान राजल वारनि लाइ छा करण वारो आहे? भोतार इहो हुकुम ॾिनो आहे त राजल ऐं बादल मूं ॾे अचण खां इनकार कई आहे। उन्हनि खे बधे घेले माॾे खणी अचो। इहा कयो ई न कम वारी ॻाल्हि। हाणे राजल वारनि खे तव्हांजा माण्हू न पर मुंहिंजा माण्हू वठण ईंदा। नादर खान, न कमदार न, तूं हाणे हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाईंदे। मां पंहिंजा माण्हू मोकिलियां थो। जीअं मुंहिंजा माण्हू चवनि तूं उहे ई कजांइ। सम्झी आहीं न कमदार? नादर खान त मूंखे ॾाढो आज़ारनि में विझी छॾियो आहे। हाणे मां कयां त छा कयां?